इस्लामाबाद में वज़ीर आज़म जी सदारत हेठ कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान बाबत अहम इजलास थियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मुदثر राजपूत। जी मुदثر, छा अपडेट्स आहिनि? जी, जीअं त वज़ीर आज़म जी सदारत हेठि कराची जी जेकी सूरत हाल आहे उन हवाले सां इहो ॿियो अहम इजलास थियो आहे। वज़ीर आज़म जी सदारत में ट्रांसफॉर्मేशन प्लान जेको कराची जे हवाले सां ख़ुसूसी तौर ते तयारु कयो वियो वफ़ाक़ी हुकूमत पारां, इहो इजलास उन हवाले सां अॼु ॿियो दफ़ो घुरायो वियो। इन इजलास में वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, सेनेटर शबली फराज़ ऐं वफ़ाक़ी वज़ीर सईद अमीनुल हक, सईद अली हैदर ज़ैदी ऐं गवर्नर सिंध इमरान इस्माइल वीडियो लिंक जे ज़रिए इन इजलास में शरीक हुआ। जॾहिं त चेयरमैन NDMA जनरल मोहम्मद अफ़ज़ल ऐं ॿिया जेका मुतलका जेके सेक्रेटरीज़ आहिनि उहे बि वीडियो लिंक जे ज़रिए इन इजलास में शामिल हुआ। इजलास में कराची जी जेके काफ़ी अर्से खां जेके मसाइल आहिनि उन जे हल जे हवाले सां जाम मनसूबाबंदी ते ट्रांसफॉर्मेशन प्लान जो जाइज़ो वरितो वियो। वज़ीर आज़म इन हवाले सां चयो त उन ख़िताब कंदे चयो त साफ़ पाणी जी फ़राहमी ऐं सीवरेज ऐं साइड वेस्ट मैनेजमेंट जे नालनि जी सफ़ाई ऐं ट्रांसपोर्ट जे हवाले सां कराची जी आवाम खे काफ़ी सारा मसइला दरपेश आहिनि। ऐं उन्हनि चयो त बदकिस्मती आहे त माज़ी में इन मसाइल जो मुस्तक़िल बुनियादनि ते को हल न कढियो वियो ऐं इन जो बि ॾुख आहे। इन जे हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत जी कोशिशि आहे त इन हवाले सां कमु करे। ऐं वज़ीर आज़म इहो बि चयो त जेकियूं हिन वक़्तु बारिशूं थियूं, हालिया बारिशूं, उन्हनि में इंतिज़ामी ढांचे जे मसाइल उजागर थिया आहिनि ऐं हिन खे हल करण जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजो किरदारु अदा कंदी। इन सां गॾोगॾु कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान में ते ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म इहो बि चयो त इन मामले खे, इन ट्रांसमिशन प्लान खे कामयाबी सां पाए तकमील ताईं पहुचाईंदासीं ऐं जेके मनसूबा आहिनि उन्हनि खे मुक़ररा वक़्त ते पूरो बि कयो वेंदो। जी मुदثر, मां जी महिरबानी।